अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आशिक रहमान व्लॉग में अवां सभिनी दोस्तन के खुश आमदीद। दोस्तों, अॼुकल्ह सोशल मीडिया ते वायरल हिकिड़ो कलाम, सिंधी कलाम, सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे मुर्दा, सनम जे प्यार जी खुशबू चखण वारा किथे मुर्दा। दोस्तों, असां अॼु इन सॉन्ग के हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। दोस्तों, जीअं त ही कलाम नदीम चांडियो, जंहिंखे फ़क़ीर नदीम चांडियो भी चवंदा आहिनि, सो उन पहिरियां इहो कंहिं महफ़िल में हिकिड़ो कलाम ॻायो आहे, सनम सुहिणो हुजे साकी। उन खां बाद उहो जीअं सोशल मीडिया ते अपलोड थियो आहे, उनजी मक़बूलियत, उन जी पॉपुलेशन जेकी आहे तमामु दोस्तनि खे बख़ूबी इल्मु हूंदो त उहो हिन माल जेको आहे त मिलियन ऐं बिलियन माण्हुनि तक पुॼी चुको आहे। उन खां बाद असांजे सिंधी फ़नकारनि जी जेकी रवायत आहे, सो हिकिड़ो पॉपुलर सॉन्ग जेको थींदो आहे उनखे रिपीट कंदा आहिनि पंहिंजे पंहिंजे स्टाइल सां। सो हिन रिपीट जे हवाले सां जेको आहे सिंध जे तमामु फ़नकारनि फ़क़ीर नदीम चांडे साहब जे हिन कलाम सनम सुहिणो हुजे साकी खे जेको आहे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में रिप्लाई कयो आहे, रिपीट कयो आहे, जंहिंमें फ़ाइज़ा अली हुजे, ग़ुलाम हुसैन उमरानी हुजे, वज़ीर शाह हुजे, तोड़े तुफ़िल संजराणी हुजे, या ॻाल्हि कजे सिंध जे मायानाज़ सिंगर शमन अली मीराली, सिंधी गीतनि जो शहनशाह फ़नकार, उन बि इन कलाम खे जेको आहे शहरियार अली सां गॾु जेको आहे डुइट में ॻाए इनखे रिपीट कयो आहे पंहिंजे अंदाज़ में। दोस्तों, सिंध जो मायानाज़ फ़नकार शमन अली मीराली ऐं शहरियार अली जो इहो सॉन्ग सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे मुर्दा, सो इहो इन महिल जेको आहे मार्केट में ईअं सम्झो त पॉपुलर थी रहियो आहे। हिन टाइम हिन जी ॾींहों ॾींहुं व्यूवरशिप वधंदी थी वञे। सो जिन्हनि बि इन कलाम खे ॿुधो आहे, सो उन्हनि शमन अली मीराली ऐं शहरियार जे हिन स्टाइल खे काफ़ी सारो पसंदि कयो आहे, छो त उन्हनि इन कलाम में जेको आहे त रिपीट करण खां अलावा पंहिंजो हिकिड़ो मुनफ़रद अंदाज़ रलायो आहे। उन्हनि हिकिड़ी मुनफ़रद धुन इन में जेको आहे तख़लीक़ कई आहे, ऐं उन धुन सां तख़लीक़ करण खां बाद जेको आहे त हिकु ख़ूबसूरत अंदाज़ में हिन कलाम खे ॻायो आहे, जेको नदीम चांडे खां बाद यूट्यूब हुजे या फेसबुक हुजे, सो इहो कलाम सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे मुर्दा, सो शमन मीराली ऐं शहरियार अली जो जेको इहो सॉन्ग आहे, इहो इन महिल जेको आहे दिन ब दिन जेको आहे पॉपुलर थींदो थो वञे। ऐं असां उमेद था कयूं त शमन अली मीराली ऐं शहरियार अली जी इहा महिनत इंशाअल्लाह राइगा न वेंदी, इहो ॾींहों ॾींहुं इन जी पॉपुलेशन जेको आहे वधंदी रहंदी। ऐं जिन्हनि दोस्तनि इहो गानो न आहे ॾिठो, सो शहरियार अली जी ID या उनजे चैनल में तव्हांखे इहो गानो मिली सघे थो। शहरियार स्टूडियो में तव्हां इहो गानो मुलाहिज़ा करे सघो था, सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे मुर्दा। उम्मीद आहे दोस्तों तव्हांखे असांजी वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई आहे त प्लीज़ असांजे चैनल आशिक रहमान व्लॉग खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु टाइप कयो, ताकी अचण वारी हर वीडियो तव्हांजी ख़िदमत में पुॼी सघे। तेसीं ताणी ॾियो असांखे इजाज़त। जाॾे पेर ताॾे ख़ैर, हो सनम सुहिणो हुजे साकी।